अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं अनवर अली सोलंगी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं सकरण खां एहसन सोलंगी जी। ऑल सिंध एग्रीकल्चर रिसर्च फील्ड असिस्टेंट सारंगिया जे मरकज़ी सदर मोहम्मद मलूक उजण न्याज़ लाचारी गुलाम शबीर जतोई पारां मुतालबनि जी मनता लाइ मरहबा हाल सकरण में अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ऑल सिंध एग्रीकल्चर रिसर्च फील्ड असिस्टेंट्स जे मुलाज़मनि जा प्रमोशन रोकिया विया आहिनि। टाइम स्केल नथो ॾिनो वञे ऐं अपग्रेड नथो कयो वञे। उन खां अलावा पोती कोटा तहत नौकरियूं ऐं सिंध तोड़े वफ़ाक़ी हुकूमत पारां ऐलानियल कचनि मुलाज़मनि खे 25,000 ॾियण बजाए 5,000 पघार ॾिनी थी वञे, जेका मुलाज़मनि सां नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त असांजा मुतालबा न मञिया विया त सारंगिया ऐं सारपा वारनि 23 सेप्टेम्बर ते गॾियल तौरु एहतजाज कयो वेंदो ऐं मुतालबनि जी मनता ताईं एहतजाज जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।